खबर शामिल कयूं पिया ठट्टो खां। मीरपुर साकरो में चोरन फुरन धाड़न खां बेज़ार थी वापारी एसोसिएशन बुहारा पारां पुलिस पोस्ट बुहारा ते एहतजाज करे अल्टीमेटम टाइम ॾेई छॾियो। मीरपुर साकरो जे नंढे वॾे शहरनि में चोरियूं फुरियूं आम थी वयूं, जंहिंखां तंग थी बुहारा वापारी एसोसिएशन पारां पुलिस पोस्ट बुहारा ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो, जंहिंखे अॻुवाननि एसटीपी तालका मीरपुर साकरो जो सदर साले मोहम्मद मल्ला, अब्दुल सत्तार पली जो QAT जो अगवान हबीबुल्लाह पलेजो, हाजी मोहम्मद उस्मान खत्री, मोहम्मद रफीक जत, सुलेमान जुनेजो, कामरान ख्वाजा, अब्दुल शकूर खत्री ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त मीरपुर साकर जे नंढे वॾे शहर ॻोठ में पुलिस जी सरपरस्तीअ में मंशा जो कारोबार हलंदड़ आहे, जंहिं करे नौजवान पंहिंजी मंशा जी लत पूरी करण लाइ रोज़ानो कंहिं न कंहिं शरीफ़ वापारीअ जो दुकान फाड़े खाट हणनि था, जंहिं करे तालके जो अमन अमान क़ाइमु न रहियो आहे।